पंगरियो में सिमन नाले के 70 फुट घारो लगी वियो आहे। केतिरा इलाइक़ा पानी हेठि अची विया। माण्हुनि लड़पड़ाइण शुरू करे छॾी। ॻोठ पीर हामिद अली शाह वटां LBOD सिमन नाले के RD 283 खां 70 फुट घारो लगी वियो। पानी यूनियन काउंसिल सिमन सरकार खैरपुर कंबो ऐं पंगरियो तरफ़ वधण लॻो। UC सिमन सरकार जे चेयरमैन रज़ावंत खोसो माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ते मुंतक़िल थियण जी हिदायत करे छॾी। ॻोठाणनि लड़पड़ाइण शुरू करे छॾी। घारो बंदि न थियण जी सूरत में इलाइक़े में वरी तबाही जो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे। होॾां पंगरियो भरिसां मीर हुसैन बख्श टालपुर जी ओताक वटां 3R सिमन नाले के 40 फुट घारो लगी वियो, जंहिंजो पानी ॻोठ हाजी खान वेड़ो सादिक आराई वसीम गुजर गुलाम हुसैन लेल दोदो कुंबर समेत ॿियनि ॻोठनि खे ॿोड़ण खां पोइ पंगरियो तरफ़ वधी रहियो आहे। रहवासियुनि मुताबिक़ थियो आहे त लॻल घारा फौरी तौर ते बंदि करे शहर ऐं ॻोठ ॿुॾण खां बचाया वञनि।